सिंध हाई कोर्ट में 27वीं तरमीम ख़िलाफ़ वकीलनि जो कन्वेंशन। रजिस्ट्रार हाई कोर्ट पारां वकीलनि जे दाख़िला ते पाबंदी ऐं पुलिस ख़िलाफ़ 24 डिसंबर ते सॼे सिंध में अदालती कार्रवाई जे बाइकआउट जो ऐलान। कन्वेंशन खे ख़िताब कंदे आमिर वड़ाइच चयो त ईंदड़ हिकमत अमली जो ऐलान 13 डिसंबर ते कयो वेंदो। पुलिस वारनि अदालत अंदरि वञण खां रोकियो। ही अदालत ऐं बार वकीलनि जी आहे। वकील न वेंदा त ॿियो केरु वेंदो? कराची बार जे जनरल सेक्रेटरी रहमान कोराई चयो त तहरीक हाणे न रुकजंदी। इस्लामाबाद जे डी चौक ते वकील गॾु थियण लाइ तयारु आहिनि। सिंध हाई कोर्ट बार जे सदर सरफराज़ मेतलो अॼु कन्वेंशन मुलतवी करण जो नोटिफिकेशन जारी कयो हो। सिंध हाई कोर्ट बार जे सेक्रेटरी मिर्ज़ा सरफराज़ कन्वेंशन करण जो ऐलान कयो। वकील आमिर वड़ाइच रहमान कोराई ऐं ॿियनि जी अॻवानी में सिटी कोर्ट खां हाई कोर्ट ताईं रैली जी सूरत में पहुता। पुलिस रोकण जी कोशिशि कई। वकील गेट ते मुक़ररु अहलकारनि खे हटाए बार रूम जी ऑफिस पहुता त बिजली बंदि थी वई। सिंध हाई कोर्ट बार जी पधिराई में चयो वियो त कन्वेंशन घुराइण ख़िलाफ़ न आहियूं, पर सेक्रेटरी बार इख़्तियारनि खे उरांघियो। डिसंबर जे पहिरें हफ़्ते में ॿीहर इजलास घुराए कन्वेंशन जी नई तारीख़ जो फ़ैसिलो कयो वेंदो। DIG ॾखिण असद रज़ा चयो आहे त हाई कोर्ट जे ॿाहिरियां पुलिस ऑफिसर सां ख़राबु वर्ताव कयो वियो। क़ानूनी कार्रवाई लाइ समूरनि रुखनि जो जाइज़ो वरितो पियो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे 5 जजिस जी इंट्रा कोर्ट अपील वफ़ाक़ी आइनी अदालत में ॿुधणी लाइ मुक़ररु। वफ़ाक़ी आइनी अदालत जे चीफ जस्टिस अमीनुद्दीन ख़ान जे सरबराही में 6 रुकनी लार्ज बेंच 24 नवंबर ते 11:30 वॻे इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी हलाईंदी। बेंच में जस्टिस हसन रिज़वी, जस्टिस बाक़िर नजवी, जस्टिस KK आहा, जस्टिस रोज़ी ख़ान ऐं जस्टिस अरशद हुसैन शाह शामिल। सुप्रीम कोर्ट जे 5 रुकनी लार्ज बेंच इस्लामाबाद हाई कोर्ट में जजिस जी मुक़ररिन खे दुरुस्त करार ॾिनो हो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे 5 जजिस फ़ैसिले ख़िलाफ़ वफ़ाक़ी आइनी अदालत में इंट्रा कोर्ट अपील दाख़िल कई हुई। उस्ताद रोज़ानो रोडनि ते धरणो हणी वेठल हूंदा आहिनि। उस्तादनि जी बुनियादी ज़िम्मेवारी ॿारनि खे पढ़ाइण आहे। वॾे वज़ीर जूं कराची में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर चयो त IBTS जे ज़रिए 95,000 उस्ताद भर्ती कया आहिनि। सिंध में 70 लख ॿारड़ा स्कूल खां ॿाहिरि आहिनि। असां वटि घणा मसइला आहिनि। गुरबत सभ खां वॾो मसइलो आहे। वालिदैन ॿारनि खे कमकारनि सां सांभे लॻाए छॾींदा आहिनि। सहूलियतनि ऐं उस्तादनि जी खोट बि मसइलो आहे। रोडनि ते ॿारनि खे पिनाईंदड़ वालिदैन ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। वॾे वज़ीर चयो त सोशल केसिस खे जुडिशरी अहमियत न ॾेई रही हुई। 50,000 केसिस पेंडिंग में हुआ। वसीलनि जी मुनसिफ़ाणी विच न थियण सबबि मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। मुमकिन आहे त हेठीं सतह ते करप्शन कंट्रोल में न हुजे, पर मथीं सतह ते मुमकिन न आहे। केर बि चवे त मां सियासी भर्तियुनि जे लाइ सिफ़ारिश कई आहे त इस्तीफ़ा ॾेई छॾींदसि। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जो लाहौर में तक़रीब खे ख़िताब। मरियम नवाज़ चयो त मूंखे पीउ सां गॾु बीहण ते जेल में विधो वियो, पर अॼु मकाफ़ात अमल आहे। सियासी इख़्लाक़ियात मुक़ररु करणु घुरिजे। इल्ज़ाम लॻायो वञे त साबित बि करणु घुरिजे। इल्ज़ामनि जो जवाबु पंहिंजे परफॉर्मेंस सां ॾींदसि। इस्लामाबाद में वेठल माण्हू स्टील मिल नथा हलाए सघनि। असां नथा चाहियूं त झेड़ो थिए, पर वफ़ाक़ी हुकूमत नाइंसाफ़ी कंदी त रद्द अमल ॾींदासीं। मेयर कराची मुर्तज़ा वहाब जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। मेयर मुर्तज़ा वहाब चयो त कमिश्नर कराची खे चयो आहे त स्टील मिल इंतिज़ामिया सां ॻाल्हियूं करे बिजली जो मसइलो हल करे। पाणी मसइलो न आहे। लाइन असां विछाए छॾी आहे। बदकिस्मती सां स्टील मिल सहकार न करे रही आहे। कोशिशि करे रहियो आहियां त मसइलो हल थिए। जेकॾहिं मसइलो हल न थियो त मां पंहिंजो के इलेक्ट्रिक जो PMT लॻाईंदसि। वफ़ाक़ी हुकूमत वारा पोइ उमेदु न रखनि त असां पाणी ॾींदासीं। पाणी असांजो आहे। KPJ इलाइक़े बनू में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन। 8 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि ख़ारजी दहशतगर्दनि जी मौजूदगी जे ॻुझे इतला ते सिक्योरिटी फोर्सिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि गॾियल ऑपरेशन कयो। ख़ारजी दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे असराइते तरीक़े सां निशानो बणायो वियो। ऑपरेशन दौरान भारतीय स्पॉन्सर्ड 8 ख़ारजी मारिया विया। हथियार ऐं बारूदी मवाद हथ। ISPR जो चवणु आहे त मारिजी वियल ख़ारजी दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सिस ते हमलनि ऐं आम शहरनि जे क़त्ल में मुलविस हुआ। ठट्टो में अदालत में पेशी ते आयल जवाबदार पारां 2 माड़ तां टपो ॾेई आपघात जी कोशिश। पुलिस जो चवणु आहे त बदीन जेल मां जवाबदार बशीर गंद्रो खे सेशन कोर्ट ठट्टो आंदो हो। जवाबदार अहलकारनि खां पाण छॾाए 2 माड़ तां टपो ॾिनो। जवाबदार ज़ख़्मी हालत में सिविल अस्पताल मुंतक़िल। जवाबदार बशीर गंद्रो मनशियात जे केस में 3 महीननि खां बदीन जेल में क़ैद हो। डॉक्टर मूजिबि जवाबदार जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। MNA अली गौहर महर सिलरा धुंदा खूनी तकरार ख़त्म करण लाइ जल्द फ़ैसिलो थियण जो इशारो ॾेई छॾियो। अली गौहर महर चयो आहे त तकरार जे ख़ात्मे बाबति 2 ॾींहनि अंदरि ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि।
रावंती के कच्चे वारे इलाके में हलंदड़ शर सीलरा ऐं धोंदा खूनी तकरार के ख़ात्मे लाइ मेड़ मिंत काफ़िलो PPMNA अली गोहर महर वटि पहुतो। मेड़ मिंत काफ़िले की अॻवानी फ़कीर रमज़ान कलवड़, लाल शाह, आज़म सोरियाणी, अली बख्श मीरानी, उस्ताद महबूब घोटो, गामण गबोल ऐं ॿिया करे रहिया हुआ। अली गोहर महर मोट ॾींदे चयो त तकरार जे हल लाइ कोशिशूं जारी आहिनि। ॿिनि ॾींहंनि अंदरि ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि पंहिंजी रहाइशगाह ते फ़ैसिलो करण लाइ तयारु आहियां। मनशियात है पाक सिंध बुर्जे टाइम न्यूज़ पंहिंजी अखबार साण गॾिजी कयूं वीचार। टाइम न्यूज़ पंहिंजी अखबार साण गॾिजी कयूं वीचार। अणझुकल ऐं अड़े बंग, अणझुकल ऐं अड़े बंग पाक सिंध बुर्जे मनशियात है पाक सिंध बुर्जे। टाइम न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार जे सर ते एकता रिहाड़ो मंशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि मल्हाइण जूं तयारियूं तेज़ थी वियूं। बदीन जे गर्ल्स स्कूल में शानदार एकता तक़रीब, शागिर्दियाणियुनि पारां टेबलोस पेश करे गीतनि ते झूमरियूं। नवाबशाह में सिंधी अदबी संगत पारां एकता मुशाइरो, राग रिहाण जी भी महफ़िल। अॻवाननि पारां 7 दिसंबर ते एकता रिहाड़ो मंशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान। बिरशा वासी फ़नकार रोशन फ़कीर मीराली गीत तयारु करे वरितो। फ़कीर मीराली अज़म वजायो त हर साल जीअं हिन साल बि एकता रिहाड़ो भरपूर नमूने मल्हाईंदासीं।